मां सिंध सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई सिंधुअ जी सजाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई चल खीर मल्हाई दुस तुंहिंजो अमड़ खीर मल्हाई काकारनि को हैदराबाद डिवीज़न ठटे खां असां पंहिंजे कमनि जी ऐं माण्हुनि वटि वञण जी शुरूआत कई। अॼु असां कश्मीर ज़िलो ऐं हिन वक़्तु ठुल तालुको जकबा जो उते पहुताऊं। बरसाति माण्हुनि जा घर माण्हुनि जा रोज़गार तबाह कया आहिनि। बरसाति रहमत हुई, हुकुमराननि जी साज़िशनि बरसाति खे ॿोॾ जी सूरत में सिंध जे माण्हुनि जे मथां फिटी कयो त करोड़नि माण्हुनि जी ज़िंदगी बर्बाद कई अथनि। माण्हू रोडनि ते वेठा आहिनि, माण्हुनि वटि खाद खुराक कोन्हे, माण्हुनि वटि दवा जी वसियत कोन्हे, गैस्ट्रो में माण्हू मरनि था छो त साफ़ पाणी कोन्हे, पेट जी बीमारियुनि जे करे माण्हू मरनि था छो त माण्हुनि खे खुराक कोन्हे, माण्हू टेंट न हुजण जे करे माण्हू गर्मीअ में ऐं मच्छरनि में मलेरिया जे करे मरनि था। त सिंध हुकूमत किथे आहे? पाकिस्तान जा हुकुमरान किथे आहिनि? जॾहिं अक़वाम मुतहिदा जे यूनिसेफ जहिड़े इदारे चयो आहे त 1,60,00,000 माण्हू मौत जे मुंहं में आहिनि सिंध जा। जॾहिं दुनिया एतिरी मदद ॾिनी आहे, तव्हां सिंध जे तरक़ियाती बजट 2022 ऐं 23 जी तव्हां ख़र्च कई आहे रिलीफ जे कमनि में ऐं रेस्क्यू जे कमनि में, पोइ सिंध जा माण्हू त बुख पिया मरनि। उनखे त टेंट बि न मिली आहे, उनखे त दवा बि कोन्हे, उनखे खाधो कोन्हे, उन्हनि जो माल मरे पियो। लखनि जे तादाद में चौपायो माल मरी वियो आहे। 2 करोड़ माण्हू रोडनि ते। मां नेशनल हाईवे सां आयो आहियां, माण्हू नेशनल हाईवे ते राति जो सुता पिया आहिनि। तव्हां मीडिया जे दोस्तनि रिपोर्ट कयो आहे त राति जो ट्रेला ऐं टैंकर माण्हुनि जे मथां चढ़ी था वञनि। माण्हू रोडनि ते मरनि पिया, माण्हुनि खे नांग पंहिंजे ॻोठनि शहरनि रोडनि ते खाइनि था। सरकार जी कैंपुनि में माण्हू मरनि पिया। तव्हां रोज़ अख़बार में रिपोर्ट ॾिसंदव, जेका टेंट सिटी आहिनि उहे मौत घर आहिनि। ज़रदारी माफ़िया मौत घर ठाहिया आहिनि ऐं जेके माण्हू वेठा आहिनि मुतासिर, उनजी मालिकी कोन्हे। सॼा पैसा दौलत हुकुमरान जमायत ऐं ऑफिसर ऐं वॾेरा खाई विया आहिनि। चूंडियल नुमाइंदा अज़ाब जी सूरत में सिंध जे माण्हुनि जे मथां मुसलित आहिनि। सिंध जा माण्हू तव्हां ॾिठो त रोडनि रस्तनि ते MPAs MNAs वज़ीरनि जो घेराव कयो आहे। पाण खे ज़रदारी माफ़िया जंहिं दहशत ऐं वहशत जी शिकिल में सिंध जे माण्हू नाॾो बीहारियो आहे, क़ाबिले नफ़रत का पार्टी आहे त उहा पीपल्स पार्टी आहे। पर उहा सरकार ऐं पुलिस जे ॾाढ ते सिंध जे माण्हुनि जा जेका आलमी इमदाद ऐं मदद सिंध जे माण्हुनि लाइ आई आहे, उहे बि पीपला खाई था वञनि छो त पीपला उहा बला आहिनि जिन खे सिंध जे माण्हुनि जो रत खपे। सिंध जे माण्हुनि खे न रत पिया कातिलनि खां पाण खे आज़ादु कराइणो पवंदो। असां हाणे जाइज़ो वठण लाइ निकिता आहियूं त बर्बादियुनि जो पाण अखियुनि सां मुआइनो कयूं। सिंध जे शहूर, सिंध जे नौजवाननि, ॻोठनि ऐं शहरनि में माण्हुनि सां मिलूं। हक़ीक़ी तब्दीली सिंध खे खपे। उन तब्दीली जो नालो रहबर सिंध साईं GM सैयद आहे। साईं GM से जो नज़रियो ई सिंध जे माण्हुनि खे हिन बुख ज़िल्लत कैंपिन में सिंध मरे थी। मां सिंध जे माण्हुनि खे चवंदुसि, अचो त सियासी तरह हिननि जे ख़िलाफ़ु पुरमन जदोजहद ऐं मज़ाहिमत कयूं। इन मौत खां बहितर आहे त रोडनि ते मरूं, ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारे मरूं। ऐं हर तरफ़ तबाही आहे। 10 लख औरतूं यूनिसेफ चयो आहे, आलमी सिहत जे इदारे WHO चयो आहे त 10 लख औरतूं पेट सां आहिनि, उहे मरी सघनि थियूं। 10 लख मासूम ॿार माउनि जे थञ ते आहिनि, उहे मरी सघनि था। असां वटि सिंध मौत जो मर्कज़ थी वई आहे। इहो बिलावल ज़रदारी कयो आहे।